आहे जेल काटियो अयूब सां जंग हुनजी ऐं जेको आहे याया जेको जनरल रहियो जंहिं बंगाल मतिलबु त जेके बि सियासी माण्हू हुया सॼो जेको आहे ॻाल्हि क्लियर आहे त जॾहिं बि हुन जंहिं बि हंध ते जेल में हुजे ॿार हुजे या कॾहिं असांजे कांग्रेस हमल इशारो में आखिर में पीपुल्स पार्टी वियो पर असांखे त जिते बि वियो त हुनजी सोच। राजकोट में इनकलाबी अॻवान कामरेड जाम साकी जे 79 सालगिरह मल्हाई वई। सिंध सर्कुलेशन स्टैंडिंग फोरम पारां प्रेस क्लब में ऐं इनकलाबी अॻवान कामरेड जाम साकी जी 79 सालगिरह तक़रीब मुनक़द करे केक काटियो वियो। उन मौक़े ते सिंध सर्कुलेशन स्टैंडिंग फोरम जे अॻवान कामरेड दाद बलोच, कामरेड जाम साकी जी वेझे साथी कामरेड वाह पंदराणी, कामरेड उर्स सिलरो, उस्ताद शमन अबड़ो, STP अॻवान रुस्तुम जमाली, दीदार सुमरो, सिकंदर सिलरो, गुलाम अल्लाह सिलरो, सिविल सोसाइटी अॻवान मुजाहिद अवान ऐं SUP अॻवान अलदाद खुश्क ऐं ॿियनि सालगिरह तक़रीब में कामरेड जाम साकी जी 79 सालगिरह जो केक कटियो। उन मौक़े ते सालगिरह तक़रीब में ख़िताब कंदे अॻवान चयो त कामरेड जाम साकी पोरे तबिके जे जुरत, हौसलो ऐं जिदोजहद अलामत हो। जाम साकी समूरी ज़िंदगी पोरे तबिके जे निजात ऐं इनकलाब लाइ जेल जो सफ़र कयो। जाम साकी ज़िया मार्शल दौर जिबर ऐं ॾाढ जो सीनो साए मुक़ाबिलो कयो। खेसि शाही किले जे अंदरि अज़ियत सां गॾु ज़हर जूं इंजेक्शनूं हणी खेसि जिदोजहद खां रोकण ऐं मारण जी कोशिश कई वई, पर ही पोरियत माउ जो पुटु उन ई आज़माइश मां बि सरख़ुरू थी ईमान सलामत सां ॿाहिरि निकितो। हुन चयो त जाम साकी अॼु बि पोरियत ऐं मज़दूरनि जे लाइ इत्साह जी अलामत ऐं जिदोजहद मिसाल बणियल आहे। हिकु ॾींहुं पोरियत हिकु जबर ऐं सरमाए जी हाकिमत खे ख़तमु करे जाम साकी जी पोरियत इनकलाब वारी फ़कुर ऐं फ़लसफ़े तहत पंहिंजी मर्ज़ी जो इंसाफ़ भरपूर समाज क़ाइमु कंदा। हुननि चयो त कामरेड जाम साकी जहिड़ा किरदार सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि जेके सदाईं ॿियनि जे हक़नि लाइ जिदोजहद जे मैदान में हूंदा आहिनि।